4 साल कंप्लीट थी विया आहिनि, 5 साल आहे मां ऑनरेबल कोर्ट्स जा चकर कटिया थी ऐं ऑनरेबल कोर्ट्स ते यकीन रखी करे अचां थी त हितां ई मूंखे इंसाफ़ मिलंदो। ज़ाहिर आहे मुंहिंजे घर में एतिरो वॾो सानियो थियो आहे, हिन में जेके अक्यूज़ड आहिनि सिटिंग MPs आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा, ऐं हिन में अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा ई आहे त हू जेके सिटिंग MPs आहिनि उहे पंहिंजे जेको आहे इन्फ्लुएंस जिथे किथे यूज़ करनि था, पर असांजो इहो यकीन आहे त ऑनरेबल कोर्ट्स जेके आहिनि इंडिपेंडेंट आहिनि, उहे आज़ादु आहिनि ऐं असां अदलिया ते उमेद रखूं था। इन में इहो आहे त असांखे 11 तारीख़ अॼु मिली आहे। मां हिकिड़ी न्याणी थी करे 5 सालनि खां कोर्टुनि जा दर खड़कायां थी पई ऐं चकर लॻायां थी पई, हिते इंसाफ़ एतिरो त मुश्किल आहे। ॾिसो, मां हिकिड़ी जदोजहद त कयां थी फ्यूडलिज़म जे अगेंस्ट, जागीरदारनि ऐं सरदार निज़ाम जे ख़िलाफ़ु। अल्हम्दुलिल्लाह काफ़ी चेंज असां ॾिठो आहे, असां स्ट्रगल जेका कई आहे उनमें असांखे फल मिले थो, पर हिते जेका असां कोर्टुनि जा चकर कटियूं था पिया त इहो असांजे अदलिया ते हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। त माण्हू अचनि था हिते इंसाफ़ जे ख़ातिर अचनि था, न असां ॿियो कोई त डिमांड न कई आहे। असांजी इहा ई डिमांड आहे त असांखे इंसाफ़ फराम कयो वञे। हाणे अॼु बि केस असांजो डिले थियो आहे, हीअ डिलेइंग टैक्टिस आहिनि ऐं अक्यूज़ पार्टी बि ॼाणी वाणी करे डिले करे थी केस। जीअं ज़ाहिर आहे हिकिड़ो केस पुराणो थिए, हीअ इशू दॿिजी वञे, असांखे थ्रेट कयो थो वञे। हिन महिल बि हुननि अक्यूज़ पार्टी खे इहो जेको आहे सो आहे त हीअ माण्हू वठी करे घुमनि था, हिननि खे पुलिस ऐं रेंजर्स जी सिक्योरिटी छो प्रोवाइड कई आहे। अगरि हिननि खे ऑब्जेक्शन आहे त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में वञनि, छो त असांखे सिक्योरिटी ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जे तरफ़ खां प्रोवाइड कई वई आहे। ऐं इहो आसान न आहे त तव्हां हर वक़्तु तव्हां 24 कलाक कंहिं 20-30 माण्हुनि विद जेके वेपन आहिनि, हथियारनि जे साए में तव्हां वेठा घुमो था, इहो आसान न आहे असांजे लाइ। असांखे ज़ाहिर आहे हर इंसान खे हिते आज़ादु लाइफ जीअण जी जेको आहे राइट आहे, कानूनी असांखे राइट आहे, पर असां सां एतिरो असांखे इहो ई त थ्रेट आहे त असां विद वेपन पिया था घुमूं ऐं असांजी ज़िंदगी आज़ादु न आहे। सो असांखे इंसाफ़ जल्द अज़ जल्द फराम कयो वञे। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे बि इहा गुज़ारिश कंदमि त हिन केस ते तव्हां नोटिस वठो। हीउ पाकिस्तान जो वाहिद केस आहे, हिन में अजीब जेको आहे मोड़ पिया था केस में अचनि। किथे असांखे प्रोसिक्यूशन अपोज़ थी करे, किथे हितां जी सिंध गवर्नमेंट असांखे जेको आहे असांजी मुखालफ़त थी करे, त किथे जेको आहे हितां जा जेके हिननि जा लॉयर साहिबान आहिनि उन्हनि खे इहो बि जेको आहे मसइलो आहे। जेकॾहिं ऑब्जेक्शन आहे त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में वञनि ऐं ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हिन केस ते नज़र फ़सानी करे, तॾहिं ई हीउ केस हली सघे थो। न त 5 साल थी चुका आहिनि, मूंखे इंसाफ़ त न मिलियो आहे। मां कंहिंखे दांह ॾियां, मां कंहिंखां सवाल